बुलेटिन खे अॻिते वधाईंदे कोटड़ी मां ख़बर शामिल कयूं। रेलवे स्टेशन वेझो अणॼातल शख़्स जो लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश DHQ अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पोस्टमार्टम बाद मौत जो कारण मालूम थींदो। पुलिस जो इहो चवणु आहे। संदसि चवणु आहे त फ़ौती जी सुञाणप न थी सघी आहे, वधीक जांच कई पई वञे। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया कोटड़ी खां। रेलवे स्टेशन वेझो अणॼातल शख़्स जो लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश DHQ अस्पताल मुंतकिल कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पोस्टमार्टम बाद मौत जो कारण मालूम थींदो। फ़ौती जी सुञाणप न थी सघी आहे, वधीक जांच कई पई वञे। कोटड़ी मां अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। रेलवे स्टेशन वेझो अणॼातल शख़्स जो लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश DHQ अस्पताल मुंतकिल कयो आहे। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त लाश अस्पताल मुंतकिल कयो आहे। पोस्टमार्टम बाद मौत जो कारण मालूम थींदो। फ़ौती जी सुञाणप न थी सघी आहे, वधीक जांच कई पई वञे।